जैकोबाद पुलिस PPM ने एजाज़ जकराणी जे नंढे भाउ आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकोबाद पुलिस मौलादाद भरिसां आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। आज़ाद जकराणी जे वॾे भाउ ख़ालिद जकराणी संदसि गिरफ़्तारी जी तस्दीक़ करे छॾी आहे। जैकोबाद पुलिस गिरफ़्तारी जी तस्दीक़ न कई। SSP पारां गिरफ़्तारी जी तरदीद कई वई आहे। एजाज़ जकराणी पारां लातल की बाद आज़ाद जकराणी जैकोबाद पहुतो त खेसि गिरफ़्तार कियो वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त जैकोबाद पुलिस PPM ने एजाज़ जकराणी जे नंढे भाउ आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकोबाद पुलिस मौलादाद भरिसां आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। आज़ाद जकराणी जे वॾे भाउ ख़ालिद जकराणी संदसि गिरफ़्तारी जी तस्दीक़ करे छॾी आहे। जैकोबाद पुलिस गिरफ़्तारी जी तस्दीक़ न कई। SSP पारां गिरफ़्तारी जी तरदीद कई वई आहे। एजाज़ जकराणी पारां लातल की बाद आज़ाद जकराणी जैकोबाद पहुतो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त जैकोबाद पुलिस PPM ने एजाज़ जकराणी जे नंढे भाउ आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकोबाद पुलिस मौलादाद भरिसां आज़ाद जकराणी जे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। आज़ाद जकराणी जे वॾे भाउ ख़ालिद जकराणी संदसि गिरफ़्तारी जी तस्दीक़ करे छॾी आहे। जैकोबाद पुलिस गिरफ़्तारी जी तस्दीक़ न कई। SSP पारां गिरफ़्तारी जी तरदीद कई वई आहे। एजाज़ जकराणी पारां लातल की बाद आज़ाद जकराणी जैकोबाद पहुतो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त जैकोबाद पुलिस PPM ने एजाज़ जकराणी जे नंढे भाउ खे आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकोबाद पुलिस मौलादाद भरिसां आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। एजाज़ जकराणी पारां लातल की बाद आज़ाद जकराणी जैकोबाद पहुतो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। जैकोबाद पुलिस PPM ने एजाज़ जकराणी जे नंढे भाउ आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकोबाद पुलिस मौलादाद भरिसां आज़ाद जकराणी के गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। आज़ाद जकराणी जे वॾे भाउ ख़ालिद जकराणी संदसि गिरफ़्तारी जी तस्दीक़ करे छॾी आहे। जैकोबाद पुलिस गिरफ़्तारी जी तस्दीक़ न कई। SSP पारां गिरफ़्तारी जी तरदीद कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे जैकोबाद खां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर ज़ैन सरकी। जी ज़ैन, जैकोबाद पुलिस PPM ने एजाज़ जकराणी जे नंढे भाउ आज़ाद जकराणी गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सील न आगाह कजो। जी बिल्कुल, जैकोबाद में पुलिस पारां ज़रियनि खां मालूम थियो आहे त PPM ने मीर एजाज़ हुसैन जकराणी जो नंढो भाउ जेको आहे आज़ाद खान जकराणी के मौलादाद पंहिंजो ॻोठु वञी हुते गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं इहो बि ॿुधायो वञे त पुलिस खेसि गुम करे छॾियो आहे ऐं जेको आहे हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न पई कई वञे। ॿिए तरफ़ जेको भाउ आहे ख़ालिद खान जकराणी उन पारां जेको राब्तो कंदे ॿुधायो त खेसि भाउ गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं ख़बर न आहे त ॾोहो कहिड़ो आहे। हुन ॿुधायो त मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार कयो वियो आहे त हुन ते केस को बि दाख़िल न आहे ऐं कहिड़े केस में गिरफ़्तार कयो वियो आहे उहो बि नथो ॿुधायो वञे। ऐं हुनजी गिरफ़्तारी खां पोइ जकराणी जे ख़ानदान में बेचैनी पखिड़िजी वई आहे। हा, हीअ जेकी गिरफ़्तारी ॿुधायो वञे पियो त हीअ जेको आहे मीर एजाज़ जकराणी पारां लातल के बाद आज़ाद खान जकराणी फर्ज़नि जे वारे मौत वाक़े बाद पहिरियों चकर जैकोबाद पहुतो हो त खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन टाइम जेको आहे मुंहिंजा इतला ॿुधायो वञे त गॾी तरफ़ हुनखे मोकिलियो वियो आहे आज़ाद खान जकराणी खे। ऐं ॿिए तरफ़ इहे बि इतला आहिनि गुजनि तरफ़ां जेको ज़रिया आहिनि उन चवनि था त आज़ाद खान जकराणी जी गिरफ़्तारी कराची मां ज़ाहिर कई वेंदी ऐं उनखे जेको केस दाख़िल कयो वेंदो कराची में। हिन टाइम जेको आहे जकराणी ख़ानदान में बेचैनी फैलियल आहे ऐं जी गिरफ़्तारी खे अञा बि ज़ाहिर न कयो आहे। ॿिए तरह SSP जेका असां राब्तो करण जी कोशिशि कई हुई त पुलिस वारनि जो बि इहो मौक़िफ़ आहे त असां खेसि गिरफ़्तार न आहे कयो। जी ठीकु आहे ज़ैन, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।